छावे जो सिंधु दरिया में चाढ़ सबब पानी एसएम बचाव बंद के पाण लगो आहे। दरिया में चाढ़ सबब पानी तेजी से पाण लगो आहे। इतना बावजूद आपाशी अमले को तहरुक नाहे वरतो। ठारू छावे जो सिंधु दरिया में चाढ़ सबब पानी एसएम बचाव बंद के पाण लगो आहे। दरिया में चाढ़ सबब पानी तेजी से बंद के पाण लगो। इतला बावजूद आपाशी अमले को तहरुक न वरतो आहे। ही अहम खबर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया ठारू शाह खां त ठारू छावे जो सिंधु दरिया में चाढ़ सबब पानी एसएम बचाव बंद के पाण लगो आहे। दरिया में चाढ़ सबब पानी तेजी से बंद के पाण लगो। इतला बावजूद आपाशी अमले तहरुक न वरतो आहे। ठारू छावे जो सिंधु दरिया में चाढ़ सबब पानी एसएम बचाव बंद के पाण लगो आहे। दरिया में चाढ़ सबब पानी तेजी से बंद के पाण लगो। इतला बावजूद आपाशी अमले तहरुक न वरतो आहे। ठारू छावे जो सिंधु दरिया में चाढ़ सबब पानी एसएम बचाव बंद के पाण लगो आहे। दरिया में चाढ़ सबब पानी तेजी से बंद के पाण लगो। इतला बावजूद आपाशी अमले तहरुक न वरतो आहे। ठारू छावे जो सिंधु दरिया में चाढ़ सबब पानी एसएम बचाव बंद के पाण लगो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सनाउल्लाह चैनल सां। सनाउल्लाह, छा अपडेट्स आहिनि इन ख़बर जा अवां वटि? जी हाँ, बिल्कुल ठारू छाव असांजे कोड़े जा भाण जिथे सिंधु दरिया जो जेको बचाव के खाइण लगो ऐं उन जेको भीड़ूं आहिनि उहो बि उनखे ॾियण लगो आहे। जॾहिं त उतां इरिगेशन जेको अमलो आहे उहो मुकमल ग़ाइबु आहे ऐं जॾहिं त हुननि सिर्फ़ु नाले मात्र ते मरहियूं ठाहियूं आहिनि ऐं जेको आहे सो अमलो जेको आहे मौजूदु न हुयो। जॾहिं त एसएम बचाव बंद खे त सिंधु दरिया खाइण सबबि उतां जे जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि जो साह मुठ में अची वियो आहे ऐं ॻोठाणनि जी काफ़ी जेका हिलण पलाण बि थी चुकी आहे। जॾहिं त काफ़ी ॻोठाणा जेके आहिनि उहे एसएम बचाव बंद ते पहुची करे ऐं उन जेके पियल पत्थर आहे उहो दरिया में विझी रहिया आहिनि ऐं होॾां कचे में पाणी वधीक अचण करे जेको आहे उतां जा जेका माण्हू आहिनि उन्हनि जी लॾ पलाण खे सवे पाणी जे करे सवे जेको एकड़नि ते बीठल फसल आहे उहो पिणु पाणीअ हेठि अची वियो आहे। जी ठीकु आहे सनाउल्लाह, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।